चश्म ॾेखारी ऐं मुझे शायद के कूड़ो पियो करार दी। दिलावर खान मञा थो त तुंहिंजी उमिरि मूंखां वधीक आहे ऐं मूंखां वधीक तव्हां फ़ैसिला कया हूंदा। तव्हां शायद खां एतबार वठो, कूड़ ऐं सच जी हिते ई ख़बर पइजी वेंदी। बहादुर खान, हिन माण्हू जो कम ई इहो पैसा वठी शाहिदी ॾियण। हिन माण्हू ते केरु एतबार कंदो? ये कूड़ो आहे तो सचो आहे तो पोइ ठीकु आहे, ॻाल्हि हिते ई ख़तम आहे। मूंसां कान मां ॾोही आहियां, तोखे ॾोह भरे ॾियण लाइ तयारु आहियां, पर सभु हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾियो। हिन खां अॻु में मूंखे मूसा खान खां साख वठी ॾियो त हिन मूं जा ॾांद न आहिनि कढाया। खान मूं अॼु ॾींहं ताईं न साख खई आहे न कंहिंखे ॾिनी आहे। पंहिंजी दिलि मां इहो ख़्यालु कढी छॾियो। बहादुर खान, हिते जंहिंखे चङो सम्झी आया आहियो उहो ई थुर बणियल आहे। हिते को बि खर्तियल न निकिरंदो। मां हलां थो। खान, त हिन मूं जा ॾांद न आहिनि कढाया। खान मूं अॼु ॾींहं ताईं न साख खई आहे न कंहिंखे ॾिनी आहे। पंहिंजी दिलि मां इहो ख़्यालु कढी छॾियो। बहादुर खान, हिते जंहिंखे चङो सम्झी आया आहियो उहो ई थुर बणियल आहे। हिते को बि खर्तियल न निकिरंदो। मां हलां थो। खान, तूं मुंहिंजूं मेहूं नथो खाई सघे। अथई जेकॾहिं तो में सख ऐं ताक़त त इहे पंहिंजूं मेहूं वापसि कराए ॾेखारजांइ। बहादुर खान, कुछ तहां खान खे नरम कयो ऐं कुझु मूसा खान खे असां थधो कयूं था। I know you told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt that way. And guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away, as you fade away. Yeah, I'm about to fade away, cause every time I wake up I feel like it's Monday. Something's going wrong with all the chemicals up in my brain. All of a sudden I don't look at anything the same way. Gotta build up of my thoughts sitting in an ashtray. I'm sorry that I'm so inconvenient, okay. Just let me be me and I'll stay out of your way. I can see the way you look at me, I'm such a disgrace. I never really asked to be brought into this place. You wanna love me? Well then baby I have a taste. All the highs and the lows, no you'll never be the same. I don't really wanna hurt you but I can't control the pain. If you're sticking by my side maybe we could be okay. Okay, maybe you could be the change I need today. I promise that I've never felt this way. I really hope that you will choose to stay through all the pain. I know you told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt that way. And guess अम्मा जीजा किथे आहे? न्यापो तव्हांजे ज़ीनत न करम कयो पर मूंखे अम्मा जीजा जो न्यापो मिलियो। मुंहिंजे न्यापे ते तूं अची किथे आ? हाणे खणी कम जी ॻाल्हि कयो त मां निकिरां। एॾी जल्दी शादी? दादली मां तोखे कीअं सम्झायां? तूं नथी सम्झी। जेकॾहिं असांजी इहा ख़बर रहिस खे पई न त असां ॿई मारिजी वेंदासीं। मूसा खान फ़ैसिले ते वियल आहे, इहो राति ताईं मस मोटंदो। हिते रहिस जा चो तरफ़ केतिरा ई माण्हू फिरंदा रहनि था, को बि ॾिसी सघे थो। ॿियनि जी कहिड़ी मजाल जो मूसा खे तो ख़िलाफ़ तव्हां ॾियनि? छा उन्हनि खे मौत खयो आहे छा? दादली हाणे मुंहिंजा हिते सॼण घटि
दुश्मन वधीक आहिनि। तुंहिंजो ऐं असांजो दुश्मन सिर्फ़ु हिते हिकु ई आहे, केरु? मूसा। ॿियो वरी केरु? ॾिस दादरी, तूं ग़लति पे सम्झी। रईस मूसा ख़ान तुंहिंजो वर आहे ऐं मूं हुनजो निमक खाधो आहे। जेकॾहिं हिन घर जो नीमक खाधो अथव त थी सघे थो त कुझु मानियूं नीमक वारियूं मूं बि तव्हां ॾे पचाए मोकिलियूं हुजनि। उनजो त तव्हां ख़्याल ई नथा कयो। हर वक़्तु रेस रेस रेस। छा ॾिनो आहे मूसा तव्हांखे? छा ॾिठो आहे तव्हां हुन में? मूंखे हिते छो घुरायो अथई? हाणे खणी मक़सद जी ॻाल्हि कर। अजायो मुंहिंजो वक़्तु ज़िया न कर। तव्हांजे करे मुंहिंजी रातिनि जूं निंडूं हराम थी वयूं। जेकॾहिं तव्हां हिते अचो था त इहो तव्हांजो वक़्तु ज़ाया पियो थिए। तव्हांखे त फुज़ूल ॻाल्हाइण खां सवाइ ॿियो कुझु न। मां वञा थो। फज़ूल ॻाल्हियुनि खां सवाइ ॿुधाइण लाइ मूं वटि घणो कुझु आहे, पर तव्हांखे उहा ॾिसण वारी अखी न आहे। बेवकूफ़ आहे, हद खां वधीक बेवकूफ़। अजायो मुफ़्त में मारी वेंदी। छोरी हिकिड़ा अपने गुल खिलाए। छो? मूं चयमि त नजीब सां हिते बीठी छा पई करी? नजीब सां इश्क कयां थी। दादली बस हाणे बस। तूं नजीब सां अकेलापन में मिले थी, इहो सवाब जो कमु आहे। बाक़ी जेकॾहिं मां मिली करे हुनखे कमु ॿुधायमि त इहो वॾो गुनाह कयो। छोरी तुंहिंजी ऐं मुंहिंजी उमिरि में फ़र्क़ु आहे। नजीब मूंखे पुट जीअं आहे। रिश्ता नंढनि ऐं वॾनि ते नाहिनि हूंदा। जेकॾहिं तुंहिंजो हुन सां माउ जो रिश्तो आहे त मुंहिंजो हुन सां भेण जो। बस हाणे बस। तुंहिंजे इन कमीणी ज़बान मंझां इहे लफ़्ज़ सुहन नथा। मां तुंहिंजी फितरत खां तमामु घणी वाक़ुफ़ आहियां। तोखे मूं मथां त एतबार ई न आहे, पर नजीब मथां त एतबार अथई न। उहो त तुंहिंजो पुटु आहे, उन मथां बि शक। हा, पर मूंखे ख़बर आहे त तूं मर्दनि खे कीअं बेवकूफ़ बणाईंदी आहीं। हा, बणायां थी मां नजीब खे बेवकूफ़। पोइ तूं छा कंदीअं? त पोइ ठीकु आहे, अचण ॾे राति मूसा ख़ान खे, त पोइ तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में फ़ैसिलो थींदो। वॾी आई आहे दादिलीअ सां फ़ैसिले करण वारी। मां बि इहो ई त चाहियां थी त नजीब मूं सां गॾु बदनाम थिए, जीअं मूसा ख़ान जो सिर कलम करे। अदा मूंखे ख़बर आहे त तुंहिंजा वॾा ख़्वाब आहिनि ऐं तूं चाहीं थो त कंहिं महल जी राणी सां तूं निकाह करी। पर मूंखे तूं एतिरो ॿुधा, उहा महलनि जी राणी तोखे ॿियो कुझु न पर सखणो चांहि जो कोप ठाहे ॾींदी या न? पोइ तुंहिंजा कपिड़ा केरु धोईंदो? तोखे केरु मानी खणी ॾींदो? केरु तोखे चांहि जो कोप ठाहे ॾींदो? अदी हिक खां मां 5 नौकरियूं रखी छॾींदुसि। दिली जे जेका ज़ाल पंहिंजे मुड़ुस जी हथनि सां ख़िदमत कंदी आहे न, उहा श्री नौकरियाण जे हथ में किथे? चई सच थी बंदूक लॻाई। अदा तूं सोच, ग़रीब घर मां शादी कंदे न, उहा तोखे ज़ाल पट ते पेर लाहण न ॾींदई। तूं खट ते वेंदे न अची त हू तुंहिंजा अची बूट लाहींदी। अहिड़ी ख़िदमत करण वारी ज़ाल हुजे त उन खां वधीक तोखे छा खपे? जेकॾहिं महलनि जी राणी आंदई न त उन्हनि जा रोज़ नवां नवां नखरा हूंदई। अदी मुंहिंजो इहो बिल्कुलु ख़्यालु कोन्हे त का महलनि जी राणी हुजे। मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त भली ग़रीब घराणे जी छोकिरी हुजे, पर जेका दिलि खे वणे बि त सही। अदा थोरी नज़र फेराईंदे न त ॻोठ में तोखे पंहिंजी दिलि जी पसंदि जी छोकिरी मिली वेंदी। हिन घर में नज़र फेराईंदे त? हिन घर में? हा अदा, सोनी में कहिड़ी खामी आहे? अदी तोखे शायदि सोनी जे बारे में पूरी ॼाण कोन्हे, तॾहिं त तव्हां सोनी जी शादी मूंसां कराइण चाहियो। ख़बर आहे, सभु ख़बर आहे। अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का जेका अमीना खां लिकियल हुजे। पोइ बदी तूं चाहे थी त मां हुन सां
ग़लती कयां? पहिरीं मूंखे इहो ॿुधा त ग़लती कंहिंखां न थींदी आहे। हर इंसान ग़लती जो घर आहे। जेको ग़लती न करे न उहो फरिश्तो आहे, फरिश्तो। न आदि न, सोनी सां शादी मां कॾहिं बि कोन कंदुसि। पीली जे सोच सोच, खीर सां धोतल पूरी दुनिया में तोखे मुश्किल सां मिलंदी। बंदूक लॻई उहो वण न आहे जंहिंखे वाव न लॻो हुजे। बाक़ी इहे थोरियूं घणियूं ग़लतियूं इंसान खां थींदियूं रहंदियूं ने। कुदरत वारो बि तौबा करण खां पोइ हर इंसान खे माफ़ करे छॾींदो आहे। पोइ उन इंसान जी असां ग़लती छो नथा विसारे सघूं? तकड़ न आहे तीली जे कुझु सोचे सम्झी ॿुधाइजे। अम्मा किथे नओं मसलो खड़ो त कोन थींदो? न बा न, को मसलो कोन थींदो। जेकॾहिं कुझु थियो बि नी त उन जो नुक़सान ज़ीनत खे ई पहुचंदो। अम्मा वॾी का निभागी माई आहे। बाबा भली उहा केतिरी बि निभागी हुजे पर तुंहिंजे भाग्य खे कोन टोड़े सघंदी। छा चवंदो आहीं तूं? भला सालू तुंहिंजा भाग, शींह मरे टब न चरे, जे चरे उफट मरे। बस पोइ ईअं सम्झ त शींह कॾहिं बि ड्रब न चरंदो। जेकॾहिं थोरो वक़्तु मजबूर बि थियो न, बुखूं काटींदो पर ड्रब न चरंदो। छा चवां मूंसां खे? जेकर कुझु चवां थी त उन सां नजीब लाइ मसइलो पैदा थींदो ऐं नजीब चवंदो त पुटु सॾे भर में विहारे अम्मा कुख में छुरी हणी कढी। पर जे मूंसां खे नथी ॿुधायां तॾहिं बि इहा छुरी वॾो नुक़सान कंदी। हिन वक़्तु मूंसां परेशान आहे। को सुठो मौक़ो ॾिसी मूंसां खे सभु कुझु ॿुधाए छॾींदसि। घटि में घटि हिन हवेलीअ जी इज़त बची वेंदी। अजय दिन गिलास इहो मूंसां छा इहो जेको चवणो थी चओ। फैसले में छा थियो भला? तुंहिंजो छा वञे ॿाहिरि जे कमनि सां? फ़ैसिलो थियो न थियो उहो आहे असां मर्दनि जो कमु। तुंहिंजो हिन में छा वञे? तूं वञी पंहिंजो बोरची खानो संभाल, मानी पकी या न पकी बस। हा मूंसां सिर्फ़ इहो कमु मर्दनि जो न आहे पर हिन घर खे संभालणु ऐं हिन घर जे मथां नज़र रखणु बि मर्दनि जो ई कमु आहे। छा थियो हिन घर खे? ॿुधाए छा थियो आहे हिन घर खे? मूंसां अञा कुझु थियो न आहे पर जेकॾहिं तव्हां ईअं ई अखियूं पूरियूं वेठा हूंदव न त घणो कुझु थी सघे थो। ख़बर नथी पए त आख़िर ज़ीनत चाहे छा थी। तव्हां छॾियो ज़ीनत खे, उमिरि वधी वई आहे त इन ई जे करे दिमाग़ में अॼु ई सोचियूं विहारे वेठी आहे। मां त चवांव थी त कंहिं सुठे दिमाग़ वारे डॉक्टर खे ॾेखारियोसि ऐं सही तरह इलाज करायोसि, न त इहा कुझु ॾींहंनि में चरी थी वेंदी। बस हाणे बस हिकिड़ी वई हाणे ॿी खे वारो मिली वियो दिमाग़ चटण जे लाइ। मां त इन जे करे आयमि त तव्हां चाहे पियो या ॿियो कुझु? कंहिं बि शइ जी ज़रूरत न आहे। हाणे ख़ुदा जे वास्ते मूंखे आराम करण जो, मां थकल आहियां। पोइ चओ त तव्हांखे खणी ज़ोर ॾियां? न ज़ोर जी ख़ासि ज़रूरत कोन्हे। बसि हिन ज़ीनत मथे में सूर मथे खे सूर। घर में किरोध हूंदो त मथो त फाटंदो न। केरु सम्झाए था? मूंखे छॾियो, तव्हां सिर्फ़ु ज़ीनत खे सम्झायो त हू अजय शक करणु छॾे ॾिए। मां मञा थी त मूंखां पहिरियां ग़लती थी पर उनजो मूंखे हाणे अञा पछतावो आहे। छॾे न पुराणियुनि ॻाल्हियुनि खे, बसि तूं ज़ोर ॾे त आराम अचे। बाबा साईं ॻाल्हि कबी चिटी जन भितर मिटी। इहो मूसा खान सिधी ॻाल्हि सम्झंदो ई कोन। इन्हीअ करे बालू, इन्हीअ करे मूसा खान जी निड़ीअ मथां अहिड़ी त लत रखी आहे जो सॼी उमिरि यादि कंदो। पर यार रईस बहादुर खान आहे बादशाह माण्हू, हुनखे केरु सम्झाए? खान सिर्फ़ मुंहिंजे करे ही आख़िरी चकर हिन जुमे ते थी अचो।
दिलावर खान ज़ोर रखियो आहे जेकर तव्हां ऐं मूसा खान ठही वञो त कीअं ठहंदासीं जॾहिं त हिन मूसा खान शाहिद खे मञण खां बि इनकार करे छॾियो। खान इहो कमु दिलावर खान जो आहे छो त डीएसपी जो ज़ोर आहे त तव्हां पाण में ठही वञो। ठहंदा कॾहिं बि कोन बाबल साईं, कॾहिं बि कोन ठहंदा। सिधी ऐं कुर्ब वारी ॻाल्हि मूसा खान जे ज़हन में त वेहे ई कोन। खान असां दिलावर खान ऐं डीएसपी जे करे हिकिड़ो चकर वञी ॾिसूं, जेकॾहिं पोइ बि न मञे न त पोइ तो मथां का बि मयार न आहे ऐं तूं सचो साबित थी थिए। ऐं न वञण सां सभु इहो ई चवंदा त खान ज़िदी हुयो। ठीकु आहे बहादुर खान, मां तव्हांजे करे आख़िरी चकर वेंदुसि, पर यार हिकु ॻाल्हि त इहो मूसा खान मञींदो ई कोन। जेकॾहिं न मञींदो त तव्हां मथां को बि फ़र्क़ु न पवंदो, छो त तव्हां पंहिंजो पलांद करे चुका आहियो। हाय हाय बाबल साईं, जो मूसा खान अथव मूसा खान ठहण लाइ त खुरड़ियूं हणंदो खोड़, पर चवंदो त रुपियो बि गरम न निकिरे, रुपियो बि न। बालू जेकॾहिं ॾांदनि जी चोरी मूसा खान न बासींदो ऐं ॿियो ॾांदो वापसि करे तॾहिं ते अची माफ़ी न वठंदो तेसी ताईं खान हुनखे हिकु खुरड़ी भाड़ो कोन ॾींदो। छो त बालो तोखे ख़बर आहे खान पंहिंजे दुश्मननि खे खुरड़ी हिकु हणाईंदो। जे सिर ॾे ख़ैर हुजे, सोचियो हम त मुईअ मूं जान छॾाईंदसि, वञी हणांसि गुलाम कादर जे ॻीचीअ में, सॼी ज़िंदगी पाण में विढ़ंदा रहंदा ऐं मुंहिंजी जिंद छुटी पवंदी। पर न, मां इहो सोचियो त वञी ॾोड़ सूरनि में पवंदी, पर कहिड़ी ख़बर हुई त गुलाम कादर माईअ जूं जुतियूं साफ़ करणु शुरू कंदो ऐं माई जंहिंजो बुह ते गुज़रवो सा वरी सूफ़ खाइणु शुरू कंदी। ॻाल्हि इहो बिते थी वई। हाणे को अहिड़ो कमु कयां जीअं गुलाम कादर ऐं हिन माईअ जा हथ हिक ॿिए जे ॼुंडनि में हुजनि, राति ॾींहं पिया हिक ॿिए जा ॼुंडा पटे तरी कनि। तॾहिं का हिन ॾाइण रन मां जिद छुटंदी, बाक़ी न त इहा सदाई सूफ़ चङा चोखा खायूं पई मुंहिंजो अंदरि साड़ींदी ऐं छॾींदीसांस। हाणे हिन जे लाइ सुठी रिथींदसि, पैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। खैरा ओ खैरा खैरी चाय मूं चयो सूफ़ खाईंदी है अदी हाणे जे इलाज में त करेंदी तकड़ी हेॾे कर हल हल हेॾे 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 वेचो अरे ओ ते दे न भला हेॾे न ओ होॾे पियो थी उथी वञी खान उथी न। अड़ी छलका बाहि लॻई सिर खे, तूं अहिड़ी मेम थी वई आं जो खैरां खे उछले थी ॾे पई। ॾिसां थी तोखे मां चङी तरह खणी चां त गुलाम कादर वारो कर तो लठ बाटो खायो अच माई होश मां निकरी गुलाम कादर अच्छा चिबे न के माई खेला न वीक जाए। अरे बाहि लॻई सिर खे, अरे मां थी चवां त बस कर, मां चवां तो मुझे कुआर सां वरी तो मुहाडो थी अटकाए पई। हाड़ी साड़ी पुठी वारो वाए कढीस हुत ने बस करे चुप करे तू वरी मुझे कुआर खे जो कासो वेंदी पई। बाहि लॻई तुझे सिर खे बि तुझे कुआर खे बीहो दोसू दड़ा तूरो को दर खां ॿाहिरि निकिर जे मां खुटो ॾेई न सारो पूरो न थियो त मूंखे बि मन खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। जेसीं ताईं हिननि ॿिन्ही खे पाण में न टकाईंदसि
तेसी ताईं ही ॿई मूंखे वठो कोन ॾींदा। हिननि जी अहिड़ी का कयां, अहिड़ो को बिलो कयां। ठीकु आहे, कुझु न कुझु त करणो ई पवंदो।